जी नाज़रीन, गढ़ी तेगो जे कच्चे मावा से अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। कच्चे जे ॻोठ गढ़ी तेगो भरिसां तेगाणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में हलंदड़ पुराणे खूनी तकरार ॿीहर कर खंयो आहे। हथियारबंदनि जी फायरिंग में 12 वीरनि जो नींगर बबल पुट नूरसन तेगाणी थॾे ते मारिजी वियो आहे। वाक़े बाद मुतासिर धुर जा केतिरा ई माण्हू हथियार खणी वाक़े वारे हंधि पहुता, पर जवाबदार कच्चे तरफ़ फरार थियण में कामयाब थी विया। ॻोठ मां मिलियल ॼाण मूजिबि ख़ैर बख़्श ऐं बक्कल तेगाणी वारी धुर में पुराणो खूनी तकरार हलंदड़ हो, जंहिं जहिड़े में 1 साल अॻु टिलन तेगाणी नाले नौजवान फायरिंग में मारिजी वियो हो। अॼु उन दर पलांद में नींगर खे फायरिंग करे क़तल कयो आहे। इतला बावजूद हद जी पुलिस वाक़े वारे हंधि न पहुती, जॾहिं त धुरनि में वक़्फ़े सां फायरिंग ऐं छिकताण जो सिलसिलो जारी आहे। ॿिए तरफ़ मासूम नींगर जो लाश घर पहुचण ते कोराम मची वियो। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।